अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अली गुल मल्ला प्रोग्राम कुर्ब कचहरी सां गॾु तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो त हिन शहर सां मां शुरूआति कंदुमि। इश्क बिना न आदमी, नेणे बिना न नींहुं, ककर बिना न झुड़, बादल बिना न मींहुं, जे लॻई कंहिंसां नींहुं त थरनि में थाॿा खाई। हीउ इश्क ऐं मुहबत जो गाॾो आहे, कॾहिं तूं थो छिकी, कॾहिं मां थो छिकियां। असां वटि हीउ जेको प्रोग्राम आहे कुर्ब कचहरी, सिंध जा उहे असां माण्हू खणी ईंदा आहियूं जेके इल्मु अदब वारा, उहे कलाकार जिन खे कला जी ॼाण हूंदी आहे, जिन वटि प्यार मुहबत भरियलु आहे, कुटे कुटे भरियलु आहे, उहे असां वटि कलाकार, उहे असां जेके कुर्बदार घुराईंदा आहियूं हिन कुर्ब कचहरी में। अॼु जेको असांजो महिमान आहे, महिमान ख़ासि आहे, उहो आहे गौस पीरज़ादो साहिबु। गौस पीरज़ादो साहिबु जॾहिं पीरज़ादनि जो ज़िक्र थींदो आहे सिंध में त असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे, असांखे फ़ख़्रु थींदो आहे, छो जो इल्मु ऐं अदब सां हू भरपूर माण्हू आहिनि। उहे औरतूं हुजनि या मर्द हुजनि, उन्हनि वटि इल्मु एतिरो आहे जो पूरी सिंध खे उन्हनि जे मथां फ़ख़्रु थींदो आहे। असांजो जेको पाकिस्तान जो आइन आहे, मोहतरम जनाब हफ़ीज़ पीरज़ादो साहिबु जन जेको आहे सो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां मिली करे उन आइन खे जेको मुकमल कयो, ऐं असांखे वॾो फ़ख़्रु थींदो आहे हिन ज़ात ते, पीरज़ादनि जी ते, जेके असांजे सिंध जी हिकु मुख्य ज़ात आहे, अलमी अदबी ज़ात आहे। त अॼु मूं वटि महिमान गौस पीरज़ादो साहिबु, ऐं उन्हनि जो जेको मूं वटि किताबु आहे रमझोल, शाइरी सां भरपूर, इल्मु अदब सां भरपूर साईं गौस पीरज़ादो साहिबु। साईं तव्हांखे असां भलीकार चऊं था हिन प्रोग्राम में। ऐं तव्हां जहिड़े इल्मु वारनि माण्हुनि खे ॾिसी असां हक़ीक़त असां त सफ़ा नंढड़ा माण्हू आहियूं, इल्म जे हवाले सां बि हूअं बि तव्हांजो कदुकाठ, जेके इल्म वारा माण्हू हूंदा आहिनि, अदबी माण्हू हूंदा आहिनि, उनजो वॾो हूंदो आहे, उन्हनि खां सिखण लाइ घणो कुझु मिलंदो आहे। जेके असांखे ॾिसनि था माण्हू, जेके नौजवान ॾिसनि था त इल्म वारे माण्हूअ जी केतिरी इज़त हूंदी आहे, उहे असांखे दुनिया पूरी सुञाणे, पर जॾहिं असां इल्म वारे माण्हू जे साम्हूं अची वेंदा आहियूं त असांजा लफ़्ज़ खुटी वेंदा, त छा काथो शुरू कयूं, कहिड़ी ॻाल्हि कयूं। साईं साईं तव्हांजी वॾी महिरबानी, असांजे हिन प्रोग्राम में कुर्ब कचहरी में आयो, वॾी महिरबानी तव्हांजो। महिरबानी। मां हिकिड़ी ॻाल्हि बसि चवणु चाहींदुमि त इंसान जो रुतबो तमामु वॾो आहे। इंसानु अशरफुल मख़लूक़ात आहे, तंहिंजे करे असां जेॾीमहिल तव्हां पीरज़ादनि जो ज़िक्र पे कयो, तव्हां त हुन फ़ख़्र सां पे कयो, पर मूंखे थोरी शर्मसारी पई थी त सफ़ा मतिलबु असां कहिड़ी ज़ात ते ॾात न आहे, ऐं हर इंसानु, सभु इंसानु पाण में बराबरि आहे। इहा तव्हांजी महिरबानी बि आहे जो तव्हां एॾो मुहबत सां असांजो ज़िक्र कयो। बिल्कुलु असांखे ख़ुशी थींदी आहे। असां जॾहिं बि मुंहिंजे हुन में त ज़िंदगी में अहिड़ो तजुर्बो थियो आहे, को ॿुधाईंदो आहे पीरज़ादो, त मां सम्झी वेंदो आहियां त हीउ भली जा हिनखे सादड़ा कपिड़ा हुजनि, मेरड़ा, पर मां सम्झंदो आहियां इहो इल्मु वारो माण्हू पक हूंदो आहे, वाक़ई उहो वॾो पढ़ियलु लिखियलु हूंदो आहे। हा, इहो उहे त असां जहिड़ा माना ठीकु ठाक लॻा पिया हूंदा आहिनि, काटन जा जोड़ा भरपूर, घड़ियूं, हे हो बूट, पर उन जॾहिं इल्म ते ईंदा आहियूं त उनखे का ॼाण न हूंदी आहे। हा, या उहे पढ़ियल गढ़ियल बि घणा न हूंदा आहिनि, त तव्हांखे ॾिसी माण्हू खे हिकिड़ो उत्साह थींदो आहे त असां बि इल्मु वारा थियूं, छो न असां जेको आहे सो पढ़ूं, असां पंहिंजी औलाद खे पढ़ायूं, नियाणियुनि खे पढ़ायूं। त तव्हां मूं घणो कुझु सिखियो आहे असां। बिल्कुलु साईं, हा, इहा तमामु तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु। ऐं अॼु मूंखे ख़ुशी थी रही आहे त तव्हां सां गॾु असां वेठा आहियूं, ऐं हिन सथ जेको आहे धरती टीवीअ जे सथ जा बि शुक्रगुज़ार आहियूं त धरती टीवी जहिड़े तरीक़े सां अॻिते आई आहे, ऐं तमामु सुठनि माण्हुनि खे, इंटेलेक्चुअल्स, दानिश्वरनि खे, उन्हनि खे हिते मौक़ो ॾिनो आहे। उहे आया आहिनि, उन्हनि पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, जंहिंमां इलाही असांजे सिंधी समाज जी लर्निंग थी आहे। त थोरे ई अरसे में ॻाल्हि मयार जी हूंदी आहे। धरती टीवी भली कंहिंखे लॻंदो हुजे त उहो चैनल उन लेवल जो न आहे, पर मां सम्झां थो त हुनजो जेको कमु आहे उहो इंतिहाई मयारी आहे, ऐं धरती टीवी पंहिंजे पीक ते बीठी आहे। त मां शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी सथ जो बि, त जंहिंमें इंतिहाई जेको आहे सुठे नमूने सां हिनखे अदबी ऐं समाजी सियासी हवाले सां हिकिड़ो तरबियत गाह थो सम्झां मां धरती टीवी। असां वटि जेको कलाकार आहे, बहितरीनु कलाकार सिंध धरतीअ जो, ऐं हू उनजो हिकिड़ो गीत तमामु वॾो मक़बूल गीत थियो, उन गीत जो बि ज़िक्र ज़रूरु कंदासीं। लाड़काणे मूं कही आयो आहे असांजो प्यारो फ़नकार सलीम रज़ा कुंबर साहिबु। सलीम रज़ा कुंबर साहिबु, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। तव्हां अॼु जीअं पहुता आहियो ऐं असांजे प्रोग्राम में आया आहियो, तव्हांजा वॾा कुर्ब हिन कुर्ब कचहरी में, तव्हांखे असां भलीकार चऊं था। वॾी महिरबानी साईं, तव्हांजी बि वॾी महिरबानी, ऐं
ख़ासि करे भाउ रुस्तम लक साहब जन जी मतिलबु धरती टीवी जे सभु समूरे सथ जी जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे यादि कयो ऐं आर्टिस्ट हुई बि जिते बि मतिलबु यादि कयो वेंदो आहे प्यार ऐं पाबोअ सां त उते हाज़ुर थी वेंदा आहियूं। बिस्मिल्लाह, तव्हांजी वॾी तव्हां हुकुम कयो असां हाज़ुर थी वियासीं। वॾी महिरबानी आहे मौला। तव्हांजो असां कलाम बि ज़रूरु ॿुधंदासीं। साईं जेको आहे सो हीउ जेको किताबु आहे हीउ कॾहिं तव्हां लिखियो? सर हीउ मुंहिंजो किताबु जेको आहे त मतिलबु हिकिड़े ॾिघे अरसे जो पोरियो आहे। जी जी। ऐं पर असां जहिड़ा माण्हू जेके मिडिल स्टैंडर्ड माण्हू हूंदा आहिनि ऐं जेके पेट पूॼा में ई पूरा हूंदा आहियूं उन्हनि जे लाइ किताबु अचणु तमामु वॾो मसइलो हूंदो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो ही किताबु 2016 में छपजी मार्केट में आयो ऐं 2010 में हिन खां पहिरीं मुंहिंजो किताबु शाइरीअ जो आयो हुयो चीकी मिटी ऐं 6 सालनि जे अरसे खां पोइ वरी ही किताबु बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सलामत हुजो साईं, अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे। ईअं लिखंदा रहो असांजे लाइ। असां जेके नौजवान जेके शौक़ु रखनि था शाइरी सां ऐं शौक़ु रखनि था जेको आहे सो इल्मु अदब सां ऐं पंहिंजो कहाणियुनि सां, त उहो किताबु जेको आहे उहो पढ़ण सां इहो आहे जो नक्श थी थो वञे दिमाग़ ते। अॼुकल्ह जीअं असांजा दोस्त मोबाइल ते घणियूं शयूं ॾिसनि था या पढ़नि था मोबाइल ते, उहो दिमाग़ ते नथो अचे छो जो उनजा रेज़िस हे उहे असांजे दिमाग़ खे कमज़ोर कनि था। किताबु जेको आहे उहो अहिड़ो आहे जो तव्हां पढ़ंदो त नक्श थी वेंदो त हीअ कहाणी मां किथे पढ़ी आहे या हीअ शाइरी मूंखे पढ़ी आहे। वॾी महिरबानी। असां जेको आहे तव्हां सां ॻाल्हि ॿोल त असांजी जारी रहंदी। हिन वक़्तु असां सलीम रज़ा साईं साईं कहिड़ो असांखे कलाम ॿुधाईंदो तव्हां? साईं हाणे सभ खां पहिरियों ई त मां पंहिंजो वजह शोहरत जेको मुंहिंजो गज़ल आहे, अवां छा प्यार मां ॼाणो अवां लाइ प्यार बेमाना, बिस्मिल्लाह। हीअ शाइरी आहे मेहरान धामराव जी ऐं कंपोज़िशन आहे उस्ताद नज़ीर हुसैन समी जी। बिस्मिल्लाह। वाह वाह वाह। पालो पंहिंजो प्यार पालो पंहिंजो प्यार अज़ल खां आहे ॿियो कुझु नाहे तो परखियो नाहे प्यार खे। अवां छा प्यार मां ॼाणो अवां छा प्यार मां ॼाणो अवां लाइ प्यार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो अवां लाइ प्यार बेमाना असाणे छॾियो ॼाणे अवां जी सार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो। अजायो तो तकी सुहिणा बिछाए नेण राहुनि अजायो तो तकी सुहिणा बिछाए नेण राहुनि अजाई सींद शर्माए अजाई सींद शर्माए अंगणे छिड़कार असां छॾियो ॼाणे अवां जी सार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो।
अखियुनि में लुड़े तफ़त कनि था असांजो चैन तड़पे थो अखियुनि में लुड़े तफ़त कनि था असांजो चैन तड़पे थो तुझूं ॻाल्हियूं कजनि कंहिंसां तुझूं ॻाल्हियूं कजनि कंहिंसां इहो इज़हार बेमान असां छॾियो ॼाणे अवांजी सार बेमान अवां छा प्यार मां ॼाणो अवां लाइ प्यार बेमान अवां छा प्यार मां ॼाणो विरहायूं था असां हिकिड़े जफ़ा जी मोट में महिराण विरहायूं था असां हिकिड़े जफ़ा जी मोट में महिराण लखनि जो प्यार हो जेको लखनि जो प्यार हो जेको थियो बेकार बेमाना असां छॾियो ॼाणे अवांजी सार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो अवां लाइ प्यार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो वाह 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 अवां छा प्यार मां ॼाणो कमाल प्यार कमाल थी वियो वाह वाह ज़बरदस्त सलीम रज़ा जो त तव्हां गीत ॿुधो साईं असां हाणे असल में फाथल इन शइ में हूंदा आहियूं जीअं मां हाणे चयो त ब्रेक वठूं था नंढड़ी ब्रेक हाणे नंढड़ी थींदी या नंढड़ो थींदो न जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त माना ब्रेक आहे इंग्लिश लफ़्ज़ आहे हा त इहो नंढड़ो ब्रेक थी सघे थो नंढड़ो ब्रेक हा। या त वरी पोइ तव्हां हुनखे ब्रेक जेको आहे सो पंहिंजो सिंधी करे छॾियो या साई कयांसि हा साई त वधीक बहितर लफ़्ज़ आहे वठूं था साई अहिड़े क़िस्म सां नंढड़ी चई साई सघिजे। वठूं था त ॿोलीअ ते बि त असां वटि कोन असां ॾिसो वॾे खां वॾो इल्ज़ाम मीडिया जे मथां आहे त उहे ॿोलीअ खे जेको आहे उहो बिगाड़े रहिया आहिनि त उन में इहो हाणे घणा माण्हू वरी असांजे जेके उत्तर जा लाड़काणे जा शिकारपुर जा आहिनि मां पाण बि उतां जो आहियां त बिगाड़े चवंदा आहिनि बिगाड़े हा बिगाड़े आहे लफ़्ज़ पर हिते रहंदे कंदे माना ॿोलीअ ते माना इहो कंट्रोल कंदे कंदे ट्रेनिंग खां पोइ मस्तु वञी हाणे असांखे ख़बर पई आहे त फिरणी आहे पर फिरणी न आहे ऐं मच्छी न आहे उहा मच्छी आहे त अहिड़े नमूने सां असांजे ॿोलीअ जे हवाले सां ऐं हीअ मीडिया त असांजे लाइ हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे या इहा असांजे लाइ हिकिड़ो मौक़ो आहे त भाॻु आहे असांजो त हीअ मीडिया आहे सिंधी मीडिया जा इलाही मतिलबु चैनल्स आहिनि जिन ते असांखे सिंधी ॿोलीअ ते तवजो ॾियणु खपे ऐं उन लाइ भली भली असांखे वराए वराए रीटेक करिणो पवे पर असांखे उहो तलफ़ुज़ ॾियणो पए ऐं ॿोलीअ जे लहजे खे ॾिसणो पवे उहो माना घटि थो थिए उहो तव्हां बिल्कुलु सही था चओ जेके मेन माण्हू वेहंदड़ आहिनि स्क्रीन ते उनखे जेके कंपेयर चइजे होस्ट चइजे या जेको एंकर पर्सन चइजे जेकॾहिं न्यूज़ जे हवाले सां उहे आहिनि त उते जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे या असांखे तव्हां जहिड़ा माण्हू इहे सम्झाए सघनि था त इहे लफ़्ज़ ऐं उन्हनि खे पाण खे बि इहो होश सां जीअं हाणे असांजो लफ़्ज़ हिकिड़ो मशहूरु ॾाढो लफ़्ज़ हूंदो हो हाणे मशहूरु एंकर पर्सन आहिनि उहे इहो लफ़्ज़ चवंदा हुआ मां चवां थो के हाणे मां चवां थो के त पोइ वॾनि सहाफ़ियुनि बि जेके रिपोर्ट पिया ॾियनि साईं मां हिते सखर में बीठो आहियां के मां हिते लाड़काणे बीठो आहियां के अड़े बाबा के कीअं खणी आयो लफ़्ज़ तव्हां
त हाणे उहो असांजे हिकिड़े मशहूरु हिकर परसर शुरू कयो त उहो लफ़्ज़ वरी हलंदो रहियो। अलिकुल मां तव्हांखे ॿुधायां थोरी जो असां क्रिटिकली ॾिसूं था पिया ॿोलीअ खे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा ग़लति लफ़्ज़ ग़लति आम थी वेंदा आहिनि जो सुठा बि लॻंदा आहिनि उचारींदे, केरु उचारींदो आहे त लॻंदो आहे सुठो लॻंदो आहे ॾाढो, पर हिकिड़ो ॿोलीअ जो बिगाड़ त पंहिंजे जाइ ते थिए थो। त इन लाइ असां वटि हिकिड़ो सेंसिटिविटी कोन्हे का। त हाणे असां जिते वेठा आहियूं हिते 5 माण्हू वेठा आहियूं त 6 कुर्सी रखियल ॿोलीअ जो एक्सपर्ट बि हुजणु खपे। उहो वेठो हुजे ओॾी महिल चवे त हिते ब्रेक कयो त जीअं असां हिनखे लफ़्ज़ खे दुरुस्त असां उचारायूं, भली 10 दफ़ा बि उन खां उचारजे, इहो कोन्हे मुंहिंजो दिलि धड़के थो, मुंहिंजो दिलि कीअं थो धड़के, मुंहिंजी दिलि त धड़के थी। ऐं हिकिड़ी गज़ल त ॿुधाइजो, हिकिड़ी गज़ल आहे कोन गज़ल आहे मुज़क्कर आहे दिलि हिकिड़ी नाज़ुक आहे दिलो न आहे। सो इहो आहे, पर मां पोइ माना इहो मां सम्झां थो त इहो चयो वेंदो आहे त ॿोली ख़तरे में आहे ऐं ॿोली जेको आहे बसि ॿुॾी रही आहे, ऐं अहिड़े क़िस्म जी हाणे का बि ॻाल्हि कोन्हे का। ऐं असां वटि पहिरियां हिकिड़ो इहो हूंदो, चवंदा हुआ त जेसि ताईं भिटाईअ जो रिसालो मौजूदु आहे ऐं जेसि ताईं हुनखे पढ़ण वारा मौजूदु आहिनि तेसि ताईं हीअ ॿोली मरी नथी सघे। पर मां सम्झां थो त हाणे जेका इहे रोज़ानो मीडिया ते सिंधी चैनल वधी रहिया आहिनि, इहा ख़ुदि इन जे मतिलबु हिकिड़ो ऐलान आहे त हीअ ॿोली त हाणे तमामु मतिलबु इंटरनेशनल ग्लोबली हीअ ॿोली पंहिंजी सुञाणप कराई। वरी कमाल जी ॻाल्हि की असां यूट्यूब ते जॾहिं कमु कंदा आहियूं पोइ त कमेंट ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा, पड़ेसरी मुल्क खां या लंडन मां किथां बि वेही करे जेके माण्हू हितो छॾे विया आहिनि सिंध खे, ऐं उहे जॾहिं चवंदा आहिनि असां ॿोली ॿुधंदा आहियूं एॾी ख़ुशी थींदी आहे। ऐं असां ईअं लॻंदो आहे त असां को बसि का किताबु हले थो, को कलाम हलनि था जेको तव्हां ॻाल्हायो त थोरी मज़ाक में बि असांखे वॾो मज़ो थो अचे, वॾो सुकून थो अचे। पंहिंजी ॿोली असांखे इहो लॻंदो आहे ॿोली मुई न आहे, ॿोली ज़िंदा आहे, मज़ो आहे त असां खोड़ूं सिंध में। ऐं ॾिस न अलीगुल, मां इहो थो चवां त चैनल आहिनि भिटाईअ जो, पर जेके तव्हां जेको मतिलबु कमु कयो था यूट्यूब ते जेके तव्हांजा अचनि था त उन में ख़ुदि हिकिड़ो समाज जे लाइ पैगाम हूंदो आहे, ऐं मज़ाक खिल मज़ाक लाइ माण्हू ॿुधंदा आहिनि, पर उन में तव्हां हिकिड़ो औरत जो दर्द खणी ईंदा आहियो, तव्हां हिकिड़ो ॿारनि सां जेके ज़्यादतियूं थियूं थियनि, तालीम जा मसइला, सीवरेज ते बि मूंखे लॻे थो त मूं शायदि हिकिड़ो तव्हांजो ॾिठो त सीवरेज जा मसइला आहिनि, उनखे तव्हां खिल मज़ाक में करे पेश कयो था, त इहा ई त ॿोलीअ जी ख़िदमत आहे, इहा ई त समाज जी ख़िदमत आहे। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो तमामु सुठो असां वटि रुझान आहे, ऐं हाणे असांखे उन नेगेटिविटीअ मां निकिरणु खपे त वेठा सिर्फ़ु कयूं त 5000 साल अॻ में मोहन जो दड़ो हो, उहो त हुयो, ऐं माना हिकिड़ो रिसालो बि भिटाईअ जो आहे, पर असां कहिड़ो किरदारु अदा करे रहिया आहियूं, त असां उहो किरदारु अदा करे रहिया आहियूं जेको असां हिते वेठा आहियूं ऐं हज़ारे लखे माण्हुनि ताईं असां को पैगाम पहुचाए। वाह वाह वाह, वॾी वॾी ॻाल्हि था करे छॾी साईं। साईं हाणे जीअं असांजी ॿोली में असांजा जेके लफ़्ज़ आहिनि, जीअं जेको आहे शीशो आहे, हीअ जेको हुनखे गिलास चवंदा आहिनि, माना जो आहे गिलास हीअ आहे जेको गिलास, असां अॻे पढ़ियोसीं ठूठियो ई ठूठियो आहे, तव्हां बि शायदि पढ़ियो हूंदो, पोइ ठूठे खे सफ़ा हुननि विसारे छॾियो माण्हुनि। न ॾिसो, ठूठियो बि हिकिड़ो हुनजो अदर वर्ड आहे न, पर ठूठियो असां वटि घटि इस्तेमालु थिए थो, ऐं उहो थी सघे थो त उहो हिकिड़ो सुठो तासुर नथो छॾे, पर हिकिड़ो मशहूरु उन खां वधीक त असां वटि कुपड़ी लफ़्ज़ बि आहिनि। हा बिल्कुलु बिल्कुलु, उहो असां कुपड़ी बि हुनखे चई सघूं था, प्यालो बि चवंदा आहियूं असां, पर जेको आहे गिलास हाणे असां ॾाढो ग़लति लाम थी वियो आहे। एयरिंग, औरत एयरिंग चवंदा आहिनि असां वटि सिंधीअ में, पर उहा एयरिंग आहे, उहो लफ़्ज़ आहे एयर रिंग, माना कन में पाइण वारी रिंग, त उहो एयरिंग थी वियो। हाणे एयरिंग हुननि खे सिधी करे, छो त डिघे अरसो हिते अंग्रेज़नि जी हुकुमरानी रही, त हाणे शू बूट वठी आया, शू बूट वठी आयो आहे। हाणे शू माना ख़ूबसूरत चवंदा आहिनि, पर शू जी माना ख़ुदि बूट आहे। हा, त मतिलबु अहिड़े नमूने सां उहे अंग्रेज़ीअ मां असां वटि लफ़्ज़ आया। टेलीविज़न आहे, टेलीविज़न जो अॼु ताईं माना रोइणो पिया था रहनि था, हिन जो को सिंधी लफ़्ज़ हुजणु खपे, ऐं उन लाइ असांखे ज़रूरी बि न आहे। ऐं मां थो चवां त ख़ुदि हिते शाइरनि ते या तनक़ीद थींदी आहे त उर्दू लफ़्ज़ जो इस्तेमालु कयो अथई, हुनखे वठि पकड़ थी वेंदी आहे, पर मां त चवां थो त उन खां अॻ में त भिटाई उर्दू लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, पिरी तब पर त्याज़ आऊं जब उठ गई, त इहो हिकिड़ो उर्दू लफ़्ज़ हुआ, सचल कया, त उन में एॾो मतिलबु असांखे हू तासुब आणो रवैयो न रखणु खपे, ऐं उहा ॿोली आहे, ऐं उहा वक़्त सां गॾु जीअं तरक़ी थींदी ईअं नवां लफ़्ज़ बि ऐं उनखे वेलकम करणु खपे, ऐं उनखे कोन्हे को, पर मतिलबु मां थो चवां त लहजे खे बि न बिगाड़णु खपे। त हाणे तव्हांजो मच्छी आहे त हुनखे मच्छीअ खे तव्हां मच्छी चओ, या अहिड़े क़िस्म जा उन ते कमु करण जी ज़रूरत आहे, या ॿ लफ़्ज़नि जो सही उचार आहे, ऐं उहा जेका भरमार आहे ॿाहिरियनि लफ़्ज़नि जी, उहा ॼाणी वाणी बि न हुजणु खपे, पर जेके शयूं असां वटि मुरवज थी वियूं आहिनि ऐं इस्तेमालु थियनि थियूं पियूं,
उन्हनि खे ॾियण खपे। ऐं शिकारपुर आहे उहे टंगा ॿांहा चवंदा आहिनि, खटा चवंदा आहिनि, उहो हिकिड़ो ख़ूबसूरती आहे, हुस्न आहे उनजे लहजे जो। इन लफ़्ज़नि ते वरी अचूं था, इनशाला वरी हुते फुल ॻाल्हायूं था पाण पूरी ब्रेक। असां हाणे कलाम जो टाइम थियो आहे। साईं असांजो महिमान आयो आहे लाड़काने खां, सलीम रज़ा साईं। साईं हाणे असल में इहा मां सेक्रेटरी कल्चर साहिबु हाणे आयो सहतो साहिबु, उन चयो था असांजी जेको सिंधी जेकी मूसीक़ी आहे न उन में ख़ुशी आहे, उन सिंधी मूसीक़ी में ख़ुशी आहे। ख़ुशी आहे त उन में झूमर हुजे, ख़ुशी हुजे। असां ॾुखनि जा मारियल माण्हू आहियूं, असांखे हाणे को ख़ुशी जो कलाम ॿुधायो। ज़बरदस्त। बिल्कुलु सही। मां तव्हांखे हाणे अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, वाह वाह। हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, हाँ मां तुंहिंजे बिना। कुझु बि त न आहियां, हाँ मां तुंहिंजे बिना। ज़बरदस्त कमाल, ख़ूबसूरत ज़बरदस्त। साईं असांजो अदीब दानिश्वर गौस पीरज़ादो साईं बि मौजूदु आहे। साईं तमामु ज़बरदस्त कचहरी पंहिंजी हले पई, ॾाढी जेको आहे सो एॾा मां ॼाण थिए थी, असांखे बि जेके ॾिसण वारी संगत आहे उनखे बि ॼाण थिए थी पई त अदब इल्म वारे माण्हुनि सां असांखे पंहिंजे इन्हनि जेके असांजा गिलास आहिनि, असांजो टीवी खे साईं शमशेर हैदरी साहिबु अलाह साईं उनखे जन्नत नसीब करे, मां बि PTV ते ताज़ो ताज़ो आयल हुन सां मुलाक़ात थी, असांखे ॾाढो मोहबत ऐं प्यारु ॾींदो हुयो ॾाढो। त मां हुनखे पुछियो साईं टीवी जो नालो छा आहे, टीवी खे सिंधी में छा सॾिबो? चए ॾूर ॾिसणी। मां चयो साईं त ड्रिको नालो थी वियो, चए जेको आहे इहो आहे ॾूर ॾिसणी। इहो शमशेर साहिबु चयो हो ऐं इहा मां इन सां मूं तॾहिं हुन सां इख़्तिलाफ़ कयो, एग्री न हुयुमि। ॾूर ॾिसणी माना त हूअ थी ॾिसे, हालांकि असां था ॾिसूं जेका उनखे सम्झ में न आयो। हा ॾूर ॾिसणी बि चऊंसि भली, पर उहा त हूअ थी ॾिसे न, असां त ॾिसूं न उन जो असां वटि नालो छा हुजणु खपे, उहो कोन्हे को।
उनखे मूं मुंहिंजो त हुन शमशेर साहिब सां बर्थ 7 अख़बार में असां कमु कयो जी, जी, विस्मला। ऐं त उते असां हूंदा हुआसीं एडिटोरियल पेज ते। पोइ ॾाढा असांजा हुन सां थींदा हुआ शमशेर हेदरी साहिब सां। चवंदोमांसि शमशेर साहिब तव्हां अपडेट न आहियो, तव्हां ॾाढी फारसी बि यूज़ था कयो पंहिंजे हिन में। वॾो महबूब माण्हू हुओसीं। ॾाढो यार चांहि जेकी पींदो हुयो, हिकु काओ हूंदी हुन में हिकिड़ो चमचो खीर वारी चांहि जो विझंदो हुयो। हा चवंदो त इहा ई मां पीअंदो आहियां। मां चवंदो एॾी टफ लाइफ था गुज़ारियो तव्हां। तमामु ज़बरदस्त। त शमशेर जहिड़ा माण्हू किथे हाय हाय मिलंदा हाय आहिनि हाय, साईं। प्यार मोहब्बत हिकिड़ो शमशेर हो ज़माने में, हाय हाय हिकिड़ो ई हो माना। माण्हूअ जो मटु न थींदो आहे, जी जी माण्हू हिकिड़ो ई थींदो आहे। चवंदा आहिनि न की अची वेंदा आहिनि वरी ॿिया बि ईंदा आहिनि, कंटिन्यूटी आहे, लगातारियत आहे, जी जी पर माण्हूअ जो मटु नथो थिए। आहे, माण्हू जॾहिं हलियो थो वञे त उहो वेग रहे थो, ख़ाली रहे इश्क मोहब्बत प्यार वारा जेके ॾिसे न साईं हिकिड़ो दिलि खे सुकून ईंदो, अहिड़ा मुश्किलो माण्हू माण्हू मुश्किलो माण्हू। ऐं हुनजे धड़कन में बि मोहबत हूंदी, प्यार हूंदो। असांखे बि माना दड़का ॾींदो, मुक हणंदो प्यार में। हा, मतिलबु ख़ुशी आहे, नंढड़ी मुक इहे। हा। साईं सलामत हुजो, ख़ुशि हुजो। त असां हीअ तव्हांजो किताब बि आहे ख़ैर सां, पर तव्हांजी असां शाइरी बि ॿुधणु चाहियूं था, थोरो साईं झुंगारे ॿुधाईंदो त हुनजो मज़ो पंहिंजो हूंदो वरी। न शाइरी मां पंहिंजी झूंगारी अॼु ताईं न आहे, हा। बाक़ी झूंगारण लाइ जेकॾहिं को ॿियो कलाम तव्हांखे थोरो अच्छा बिस्मिल्लाह, ठीकु आहे ठीकु आहे। बाक़ी शाइरी तव्हांखे ॿुधायूं जी जी था। बिस्मिल्लाह। ही गज़ल आहे। जी जी साईं। हिकु रक़्स उञारे जो घुंघरू ई रहियो आहियां, वाह वाह। हिकु रक़्स उञारे जो घुंघरू ई रहियो आहियां, दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि मां किरियो आहियां। हिकु रक़्स उञारे जो घुंघरू ई रहियो आहियां, दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि मां किरियो आहियां। वाह ईअं चंड न सॾु मूंखे, वाह। ईअं चंड न सॾु मूंखे आकाश न केरु आहियां। ओह ईअं चंड न सॾु मूंखे आकाश न केरु आहियां, मां अड़ल वछेरो हुई दम मस्त चरियो आहियां, वाह दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि में किरियो आहियां। हिकु चिणगई काफ़ी आहे हिन जिस्म जे ॿेले लाइ, हिकु चिणगई काफ़ी आहे हिन जिस्म जे ॿेले लाइ, ओ बाहि मां तुंहिंजे लाइ केॾो न ॿरियो आहियां, सुभान अल्लाह। वाह वाह। दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि मां किरियो आहियां। तूं ड्राहि भली बोतो, तूं ड्राहि भली बोतो तुंहिंजी मिटी आहे, तूं ड्राहि भली बोतो तुंहिंजी मिटी आहे, उहो बि वञी तोॾे बिहार वरियो आहियां, उहो बि वञी तोॾे बिहार वरियो आहियां, दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि मां किरियो आहियां। नेणनि में न भर दूं, नेणनि में न भर दूं, दूंहाट न जोबन खे, नेणनि में न भर दूं, दूंहाट न जोबन खे, ईअं ॿोड़ न मस हाणे ॿुॾंदे ई तरियो आहियां, दरवेश सॼण तुंहिंजे मां अखि मां किरियो आहियां। थोरो झुंगारे ॿुधायो जेको चओ पिया। हा उहो उस्ताद बुखारी जो आहे। उस्ताद कयूं आहूं, वाह आहूं उस्ताद कयूं आहूं, ऐं दर्द भरियूं दाऊं, वाह ॾिसूं केरु थो वर नाए, ॾिसूं केरु थो वर नाए, ॾिसूं केरु थो वर नाए, हेॾीअ में फिल्म मां छो बि रुनो आहियां, पर यार रुनो आहियां। हू ॾाढो महजूबा हू ॾाढो महजूबा, सो मुंहिंजो महबूबा, ॾिसूं केरु थो शर्माए, ॾिसूं केरु थो शर्माए, ॾिसूं केरु थो शर्माए, झूंगार सॼो कलाम। वाह वाह ज़बरदस्त। सलामत हुजो, ख़ुशी हुजो साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, मौला तव्हांखे सलामत रखे। कई आहियो तव्हां मां असांखे ॼाण मिली वॾी कुर्ब तव्हांजा हिन कुर्ब कचहरी में।
दोस्तो असांजे प्रोग्राम जी हिते पुॼाणी थिए थी, असां पंहिंजे प्रोग्राम जी हिते पुॼाणी था कयूं पिया। इनशाला जेको आहे सो वरी नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थींदासीं। पर असां वटि सिंगर मौजूदु आहे, कलाकार सिंध जो बहितरीनु सलीम रज़ा कुंबर साहिबु। आख़िरी कलाम उनखां असां ॿुधंदासीं, पर असां ॿिन्ही जी तव्हांखां मोकिलाणी आहे। ख़ुशि हुजो, सलाम साईं, वॾी महिरबानी। जी साईं सलीम रज़ा साईं, मां उस्ताद बुखारी साहब जो जी जी बिल्कुलु ख़ूबसूरत इसम मां जे नज़र कयां। पंहिंजे हिन हयात जो उन्वान छा रखां, सारो ई खुशमूल सां वियो आहे वास जी। हिन कमरे में तूं जो आहीं त गुलदान छा रखां। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। तपी तपी तंदूर तुसी मसे मशहूर तुसी। तपी तपी तंदूर तुसी मसे मशहूर तुसी। लिकी 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 जो लोक खां लिखण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। मिठा सॼी मंछुर माप में भॻी वञी जरक छन। मिठा सॼी मंछुर माप में भॻी वञी जरक छन। किथे न तो किथे न तो जहिड़ो कंवल ॾिसण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। पंहिंजे पासे पसी बुखारीअ खे राहत रसी।
पंहिंजे पासे कसी बुखारीअ खे राहत रसी भिनियूं अखियूं हा हा भिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो भिनियूं अखियूं उस्ताद खे उघण जो मौक़ो मिलियो ईअं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी हा हा अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो